तव्हां हवालो ॾिनो त ॿ अहम शख़्सियतूं सदर सां मिली आयूं ऐवान सदर में। हिकु हफ़्तो 8 ॾींहं पुराणी ॻाल्हि आहे। उनखां पोइ ठापुर थी वई। हाणे सदर साहिबु वरी अलगी साहिबु एक्टिव थिया आहिनि, जेतोणीकि हाणे हुननि जो मयाद ख़तमु थी वई आहे। हाणे टेक्निकली सदर न आहिनि, हाणे सदर आर्ज़ी जेको आर्ज़ी सदर आहिनि, निगरां सदर आहिनि। सो जॾहिं निगरां वज़ीर आज़म घणो कुझु करे सघे थो त निगरां सदर बि सोचे थो त आउं घणो कुझु करे सघां थो। छाकाणि त हुनखे वरी सुभाणे पार्टी में हिते हुते पंहिंजो मुंहुं ॾेखारिणो आहे, तंहिंजे करे हू हिकिड़ी डेट थी सघे थो अनाउंस करे। ऐं पोइ डेट अनाउंस कंदो त ज़ाहिर हुनजे पोयां ज़ाहिर हिकिड़ो वरी ममण मचंदो, वरी माण्हू उन ॻाल्हि खे बि सुप्रीम कोर्ट में खणी वेंदा त ॾिसो सदर साहिबु बि ऐलान करे छॾियो आहे, पोइ बि इलेक्शन कमीशन न पई ॿुधे। लेकिन इलेक्शन कमीशन ऐं लॉ मिनिस्ट्री न ॿुधंदा। ऐं जेको ही सदर अलवी साहिबु आहे, हिन जो वधीक जीअं ई तारीख़ अगरि अनाउंस कई त पोइ यकीननि हुनखे वरी अञा वधीक ऐवान सदर में पहिरीं सेक्रेटरी न पियो ॿुधे, हाणे शायदि घंटी वॼाए त केरु अंदरि बि न अचेसि चांहि पियारण वारो। सो ॾुखियायूं थींदसि, लेकिन बहरहाल पॉलिटिकल वर्कर रहियो आहे डॉक्टर अलवी। शायदि हू रिकॉर्ड जी ख़ातिरी रिकॉर्ड जी पूराई लाइ हिकिड़ी डेट शायदि मता अनाउंस करे।